अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, इंतहाई अहम मामलो आहे। हिन वक़्तु जेकी अहम सूरत हाल आहे धाड़ेल राज धाड़ेलनि जे हवाले सां समूरी सिंध में तशवीश आहे, ॻणती आहे। समूरी जेको इहो तर आहे, कश्मीर कंदकोट हुजे, रावंती जो ॿेलो हुजे, इन कचहरी सूरत हाल इहा आहे त समूरी सिंध मां माण्हू मुसलसल अगवा थियनि था। ईअं चई सघिजे थो त न ॿार महफ़ूज़ आहे न औरत महफ़ूज़ आहे, उहो बि अगवा थियनि था। एतिरे क़दुरु पुलिस अहलकार, पुलिस SHOs उहे बि अगवा थियनि था। उन जो तरीक़ेकार जेको पुलिस जो हो त दावा ई त उन्हनि जा ऑपरेशन जेके आहिनि उहे ऑपरेशन उते हली रहिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेको SHO गुलमंद महर उन जी बाज़ियाबी न थी सघी आहे। खोड़ सारा सवाल पैदा थियनि था त SHO उते ॻाल्हियूं करणु वियो हो, का राॼुणी करणु वियो हो या उते मुक़ाबले में वियो। अॼु इहा सूरत हाल आहे त 2 SHO पुलिस जा धाड़ेलनि सां मुक़ाबले में ज़ख़्मी थिया आहिनि। हिकु वाटड़ो उन जे हवाले सां ॿुधाए थो वञे त उहो त गुज़रंदड़ हो, उहो त शहीद थियो आहे। ॿिया उन सां अलावा असीं जॾहिं ॾिसूं था त सॼी सिंध मां दाह अचे थी। इहा इंटरनेशनल सूरत हाल मथी सतह ताईं मामला वञनि था त 3 औरतूं 3 आर्टिस्ट कराचीअ जूं, उन्हनि खे कीअं घुरायो थियो वञे कंहिं प्रोग्राम जे हवाले सां। 1.5 महीने ताईं उहो अगवा हुजनि थियूं, उहा ॻाल्हि लिकाई वञे थी, उहा मंज़र ते नथी आंदी वञे। 1.5 महीने खां पोइ पुलिस दावा करे थी त उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। अहिड़ा खोड़ सारा मामला आहिनि। ख़ैरपुर मां माण्हू अगवा थियनि था, डाटसन ड्राइवर खे घुरायो वञे थो, किराए जूं खणी थो वञे, उहो अगवा आहे। ॾाढ़ियूं मुछूं कटे उन जी तज़लील कई थी वञे। सॼी सिंध जे अंदरि इहा सूरत हाल आहे। खोड़ सारा सवाल पैदा थियनि था त छा हिन वक़्तु कश्मीर कंदकोट ऐं जेको कचो आहे ख़ैरपुर आहे, केतिरा मग़वी हिन वक़्तु ताईं धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। हेतिरो वॾो ऑपरेशन हुजे उन बावजूद बि वीडियो उतां जारी थियनि थियूं, माण्हुनि ते तशदुद थिए थो, माण्हुनि जी तज़लील कई वञे थी, ॿारड़ा अगवा थियनि था। प्रिया कुमारी जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। केतिरो वक़्तु थी चुकियो आहे, मासूम प्रिया बाज़ियाब न थी सघी आहे। 3 औरतूं उते क़ैद हुजनि, उन्हनि खे अगवा कयो वियो। ॿिया अहिड़ा खोड़ सवनि जी तादाद में ईअं चइजे। हिकिड़ा उहे माण्हू जेके पुलिस तस्दीक करे थी, हिकिड़ा उहे माण्हू जंहिंजे लाइ को बि तस्दीक अञा नथो करे। अहिड़ा बि खोड़ सारा माण्हू उते क़ैद आहिनि। अॼु असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हेतिरो वॾो सीरियस मामिलो आहे, उन ते हुकूमत जी केतिरी संजीदगी आहे। धाड़ेलनि जा जॾहिं फुटेजिस अचनि था, इंतिहाई हैरान कुन सूरत हाल आहे। उन्हनि जे आॾो उन्हनि जे टेबल्स ते जेके साम्हूं वेही हू वीडियो जारी कनि था त हैंड ग्रनेड पियल आहिनि, उन्हनि जूं वॾियूं त जदीद हथियार मशीन गन्स पियल आहिनि। उहे हथियार उन वटि पहुचनि कीअं था। इन समूरी सूरत हाल में, इन धाड़ेलनि जे इन बदअमनी में उन्हनि खे जेको हिकिड़ो इंडस्ट्री तौरु उन्हनि खे कयो आहे त माण्हू अगवा कयो, भतो वठो, राॼुणी थिए, वरी वापसि थिए। उन में साम्हूं इहे शयूं बि आयूं त सरदार तेगो ख़ान तेगाणी जी गिरफ़्तारी अमल में आंदी वेंदी, SSP सां उन जा तकरार थिया। हिकिड़ो पासो इहो। ॿियो पासो अगरि असां घोटकी तरफ़ वञूं था, अॼु 2 मासूम भाउ भेण उन्हनि खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। उन्हनि खे जा लाश क़ब्रिस्तान मां मिलिया आहिनि। क़यामत ख़ेज़ मंज़र आहिनि त सिंध में छा थी रहियो आहे। साॻे घोटकी में कुझु ॾींहं अॻु में मासूम बुशरा सावंत उहा क़तलु थी। हेतिरा वॾा वाक़िया हुजनि, हेॾो वॾो सीरियस मामिलो हुजे, माण्हुनि जूं ज़िंदगियूं वेंदियूं हुजनि, माण्हू ईअं सरेआम अगवा थींदा हुजनि, हू वीडियो जारी कंदा हुजनि ऐं उन ते पुलिस ख़ामोश हुजे, को एॾो वॾो ऑपरेशन न थिए। खोड़ सारा सवाल पैदा थियनि था त इहो आख़िर एॾो वॾो हिकिड़े तरफ़ पुलिस आहे, फोर्सिस आहे, हिकिड़े तरफ़ रियासत, हिकिड़े तरफ़ धाड़ेल, छाजे करे हिन वक़्तु ताईं कामयाबी नथी थिए। इन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन वक़्तु पोज़ीशन किथे पहुतल आहे, केतिरो पुलिस हिन वक़्तु ताईं ऑपरेशन में अॻियां वधी आहे। उन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराची स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे नाले वारे कानूनदान ज़मीर हुसैन साहब, असांखे जॉइन कयो आहे। ज़मीर साहब, वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजो वक़्तु ॾिनो। जान मोहम्मद महर साहब असांखे जॉइन कयो आहे, सीनियर रिपोर्टर आहिनि असांजा सखर जा। जानवन साहब, तव्हांखे वेलकम थो चइजे। गुलाम फरीद ॼामड़ो कंदकोट मां KTN न्यूज़ जा रिपोर्टर, ख़ादम जूणे जो ख़ैरपुर मां KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। असां कोशिशि कंदासीं हिन मामले ते SSPs खां बि मौक़िफ़ वठिजे त हू जेकी दावाऊं कनि था या पुलिस ऑफिसर्स जेके दावाऊं कनि था त हुननि जो ऑपरेशन हली रहियो आहे, ऑपरेशन में उन्हनि खे कामयाबियूं मिली रहियूं आहिनि, उहो ऑपरेशन किथे पहुतो आहे, उन्हनि खां ॿियनि माण्हुनि खां बि असां कोशिशि कंदासीं त उन्हनि खां मौक़िफ़ वठी सघूं। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति जानमन साहब तव्हां खां थी कजे त हीअ जेके 3 आर्टिस्ट नारियूं बि बाज़ियाब पुलिस ॾेखारियूं आहिनि ऐं इन खां अलावा बि खोड़ सारा माण्हू अगवा आहिनि,
हेॾो वॾो ऑपरेशन जूं दावाऊं सॼी सिंध सॼे दुनिया जे अंदरि इहो धाड़ियल राज ते तबसरा हलंदा हुजनि ऐं पुलिस दावाऊं बि करे, पोइ छाजे करे छा था तव्हां ॾिसो त छो हिन वक़्त ताईं पुलिस खे कामयाबी नथी मिली सघे? महिरबानी असलम साहब, अगवा बराए तावान धाड़ा फुरूं त तव्हांखे ख़बर आहे ॾहाकनि खां वठी हलनि पियूं, उन्हनि में कॾहिं घटिताई थी अचे, कॾहिं तेज़ी थी अचे। अॼुकल्ह तव्हां साल ॿिनि खां ॾिसंदव त सिंध जा कुझु मख़सूस ज़िला अहिड़ा आहिनि जिन में बुंग ख़ातिर अगवा धाड़ा फुरुनि जूं वारदातुनि में तमामु घणी तेज़ी आहे। हूअं त सखराइन लाड़काणो डिवीज़न खे ॾिसिजे त अमन अमान जी सूरत हाल का सुठी कोन्हे, पर उनमें कुछ ज़िला अहिड़ा आहिनि जिन में सूरत हाल ॾाढी ख़तरनाक आहे, जिन में कंदकोट कशमोर, टापते आहे, घोटकी आहे, शिकारपुर आहे, जैकाबाद या कुछ ॿिया खैरपुर वग़ैरह सखर इहे ज़िला जेके अचनि था, इन्हनि में काफ़ी हालात जेके आहिनि वधीक ख़राब नज़र आया आहिनि, ख़ासि करे टिनि ज़िलनि में कंदकोट कशमोर, शिकारपुर। पुलिस जे तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कार्रवाइयूं थींदियूं रहियूं आहिनि, पर वॾे स्केल ते को बि ऑपरेशन शुरू न थियो आहे ऐं नई ईंदड़ ॾींहंनि में को शुरू थींदी नज़र अचे पियो। उनजो सबबु इहो आहे त हिन वक़्तु सिंधु दरिया जा वाकिरा जेके आहिनि उन्हनि में आहिस्ता आहिस्ता बहस थिए पई ऐं 15 ॾींहंनि महीने खां पोइ जॾहिं वाकिरा इहे वधीक हूंदा त पोइ अंदरि कचे जे अंदरि का बि एक्सेस न हूंदी ऐं पुलिस अंदरि न वञी सघंदी, गाॾियूं न वञी सघंदियूं, नतीजे में ऑपरेशन बि न थींदो। हींअर जेतिरो बि टाइम ऑपरेशन जे हवाले सां मीटिंग्स में गुज़ारे वियो, अगरि इन विच में थी वञे हा त शायदि के नतीजा निकिरनि हा, पर सिंध हुकूमत खे लिखियो वियो पुलिस जे तरफ़ां, पुलिस जी रिपोर्ट ते सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खे जदीद हथियारनि जे लाइ लिखियो, उनखे बि 9 महीना गुज़री विया, अञा ताईं सिंध पुलिस खे उन ऑर्डर तहत पिस्टल बि कोन मिलियो आहे। इन खां अलावा तव्हां ॾिसो वफ़ाक़ी हुकूमत मीटिंग्स कयूं, वज़ीर आज़म जी सदारत में चयो त फ़ौज खां मदद वरिती वई, उहे बि मामला मीटिंग्स ताईं रहिया। अमली तौर ते कुझु न पियो थिए, सिर्फ़ु 73 ऑपरेशनल हवाले सां साख रखंदड़ SSPs खे लॻायो वियो, जंहिंमें घोटकी, शिकारपुर, कंदकोट कशमोर। हाणे 3 SSPs त लॻी आहे, पर ज़ाहिर आहे हू जेतिरी बि कोशिशि कनि पिया, उन्हनि खे जेसीं ताईं वसाइल न हूंदा, फोर्स जी मदद न हूंदी, हुकूमती बैकअप न हूंदो, त ई ॾहाकनि खां वठी इन्हनि ज़िलनि में जेके हालात ख़राब आहिनि उहे बहितर न थी सघंदा। तव्हांखे बि ख़बर आहे। हाणे मां 3-4 वाक़िया तव्हांखे ॻणाए वञा, इंतहाई अज़ियतनाक, तज़लील भरिया ऐं अफ़सोसनाक वाक़िया पेश आया आहिनि। उन्हनि में हिकिड़ो वाक़ियो मां ॾिठो हूंदो त हिकिड़े पोरियत अली दिनुल जुनेजो खे, जंहिंजो तालुक़ु खैरपुर सां आहे, उनखे फ्रॉड सां धोखे सां हुनजी गाॾी किराए ते कराए अगवा कयो वियो, 3 महीननि ताईं कैद रखियो वियो, 2 करोड़ रुपयो घुरियो ऐं फाइनली ग़रीब माण्हू उहा पैसा न ॾेई सघिया। उनजी दाढ़ी, मुछूं ऐं ॿार जेके आहिनि कूड़े तज़लील तशदुद करे उनजी वीडियो रिकॉर्ड करे वारसनि खे मोकिली। SHO गुल मोहम्मद महर पुलिस जे अहलकारनि समेत अगवा थियो, जेको अञा ताईं बाज़ियाब न थियो आहे। कशमोर जो SHO हुयो जेको कंहिं माण्हू जे बाज़ियाबी जे लाइ वियलो त उहो पाण अगवा थी वियो। 3 टिकटॉकर्स कराची मां दुबई मां हिकिड़ी फ़ोन कॉल जनरेट करे उन्हनि खे कुझु पैसा एडवांस ॾेई घुरायो वियो। करमपुर मां उहे अगवा थियूं, 1.5 महीनो धाड़ियलनि वटि रहियूं, उन्हनि सां ज़्यादती बि थी ऐं बाज़ियाबी खां पोइ उन्हनि खे कराची मोकिलियो वियो। ख़ामोशी सां उनजो को केस रजिस्टर न थियो ऐं ॻाल्हि आई वई थी वई। तव्हांखे ख़बर आहे सिंध पंजाब बॉर्डर ते 15-20 ॾींहं पहिरियां हिकु वाक़ियो पेश आयो। धाड़ियलनि 3 मग़विन खे क़त्ल करे उन्हनि जा लाश उछलाया ऐं उनजो तालुक़ु पंजाब सां हो। अहिड़े तरीक़े सां मासूम ॿार जी किडनैपिंग तव्हां ॾिसो, कंदकोट में, घोटकी में, ॿियनि हंधनि ते ॿारनि जी किडनैपिंग। हाणे औरतूं, ॿार, पुलिस, पीरसन, को बि माण्हू ॾिसो त उन्हनि जे शिकार खां बची न सघियो आहे ऐं हर माण्हू जेको आहे सो हाणे अदम तहफ़ुज़ जी हिकिड़ी फीलिंग में हले पियो त हाणे छा थींदो। पर हुकूमत खे ख़बर न आहे त हिन समूरी मीडिया में ख़बरूं, सोशल मीडिया, सिविल सोसाइटी, माण्हुनि जूं डेली जूं दाऊं कूकूं, वीडियोज़ धाड़ियल जारी कनि था। इवन अहिड़ियूं वीडियोज़ असां पाण ॾिठियूं आहिनि जिन में धाड़ियलनि मग़विन खे रेप करे उहे वीडियो जारी कयूं आहिनि। उहे ऑफिसर्स वटि पयूं आहिनि, हुकूमत वटि पयूं आहिनि। हाणे हेॾी वॾी तज़लील, हेॾी वॾी बाहि भरियल हुजे, को ख़बर न आहे त अलाए छा मामिलो आहे जो कंहिं क़िस्म जी का बि संजीदगी जेका आहे उहा नज़र न पई अचे। इवन
इन्हनि ज़िलनि जा तव्हां चूंडियल नुमाइंदा ॾिसंदव न, घोटकी, कश्मीर, शिकारपुर जा, तव्हां उन्हनि जो को स्टेटमेंट, को बाइकाट, को हिकु वॾी मीटिंग में का वॾो को रोल, का अहिड़ी ॻाल्हि कई हुजनि, तव्हांखे का नज़र न ईंदी। उनजे लाइ ॿुधायो वियो पियो वञे त इन्हनि इलाइक़नि जी जेका सियासत आहे उहा पुलिस ऐं क्राइम ते डिपेंड कंदी रही आहे। सियासत में क्रिमिनल्स जो हिकिड़ो अमल दख़ल रहियो आहे, शायदि उनजे करे उहे कंप्रोमाइज़ बि थींदा रहिया हूंदा। ऐं हिन वक़्तु उते हालात असलम सां ॾाढा ख़राबु आहिनि ऐं जेके ईंदड़ ॾींहंनि में बहितर थींदे नज़र न पिया अचनि, नई का ऑपरेशन थींदे नज़र अचे। बिल्कुलु जानवन साहब, इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल कई तव्हां। अफ़सोस बि आहे त जंहिं हवाले सां तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधाई त रेप थियल वीडियोज़ इंतहाई अफ़सोसनाक आहे। दुनिया इंतहाई जदीद थी वई। सिंध जे मुआशिरे में छा थी रहियो आहे, धाड़ेल छा करे रहिया आहिनि, हुकूमत उन लाइ छा करे रही आहे, एॾा अहम सवाल आहिनि, हुकूमत लाइ सवाल पैदा थियनि था त हीउ सरियाम छा थी रहियो आहे। मासूम ॿार जीअं जानमन साहब ॿुधायो, मासूम ॿार हुजनि, औरतूं हुजनि, पीसनि हुजनि, केर बि महफ़ूज़ न आहे। वीं त SHOs, पुलिस एहलकार, उहे महफ़ूज़ न आहिनि। हुकूमत लाइ सवाल पैदा थियनि था त हिन समूरी सूरत हाल में हुकूमत छा करे रही आहे। ख़ादम जुड़े जो ख़ैरपुर जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ख़ैरपुर मां केतिरा माण्हू अगवा थियल आहिनि ऐं उन लाइ पुलिस छा कयो आहे। महिरबानी असलम हैदर साहब, ॻाल्हि इहा आहे त ख़ैरपुर मां ईअं त 3 माण्हू जेके आहिनि, 3 पोरियत आहिनि, उहे अगवा थियल आहिनि ऐं उन्हनि जे लाइ लॻभॻि 1.5 करोड़ रुपया जेको आहे सो फंड तलब कयो वियो आहे। जीअं हाणे ख़ैरपुर लॻे ॻोठ रबन ख़ान चूणी जो आहे, उतां जो पोरियत आहे डाटसन ड्राइवर आहे अलीअ ॾिनू जूणी जो, उनखे 2 महीना थी विया आहिनि ऐं उहो सादे क़िस्म जो इंसानु पोरियत हुयो ऐं मौलवी टाइप जो माण्हू हुयो। 2 महीननि ताईं जेको आहे सो धाड़ेलनि वटि क़ैद आहे ऐं हुन खां भुंग जेको आहे सो रक़म तलब कई वई ऐं भुंग जी रक़म न पहुचाइण जी सूरत में काल्ह जेको आहे हुनजो वीडियो जेको आहे सो धाड़ेलनि वायरल कयो आहे। उन में इंतहाई शर्मनाक ऐं किरियल जेको आहे सो तज़लील वारी सूरत हाल जेको आहे सो ॾेखारी वई आहे, जंहिंमें उन जूं फिरूं, मुछूं, ॾाढ़ी, मथे जा वार, इंतहाई रहम जोगी सूरत हाल आहे। उहो जेका बयानु करे पियो त रोई करे पियो। ऐं उन सां गॾु जेको बोज़दार वॾा में आहिनि, हाजन बोज़दार, उहो पोरियत गुम हुयो ऐं उन खां पोइ उनजो कुझु ॾींहं अॻु जेको आहे वीडियो वायरल थियो आहे, उहो ॾाढो जेको आहे सो परेशान हुयो ऐं उनखे ज़ंजीरूं ॿधल आहिनि ऐं वारसनि खे बाॾाए थो त मूंखे जेको आहे सो कुझु बि करे बाज़ियाब करायो, भुंग जी रक़म ॾियो। उन सां गॾु नौजवान पोरियत आहे मेहदी रज़ा मल्हा, उहो बि बोज़दार वॾा जो आहे, उहो उनजी बि वीडियो वायरल थी आहे। उनखे रत कयो वियो आहे त वारसनि खे चए थो मूंखे जेको आहे सो भुंग जेको ॾेई ऐं मूंखे छॾाए वञे। इहा ॾाढी हिकिड़ी जेका सूरत हाल ॾुखाइती नज़र अचे थी ऐं अहिड़ी जॾहिं वीडियो वायरल थिए थी त वारसनि में, उन्हनि जे घरनि में हिकिड़ी रोज़ राड़े वारी सूरत हाल आहे, क़यामत वारी सूरत हाल आहे। पर इन सॼे प्रोसेस में हाणे जेको हाजन बोज़दार आहे उनखे 3 महीना गुज़री विया ऐं अली ॾिनू जूणी जे महीना गुज़री विया ऐं मेहदी रज़ा जेको मल्हा आहे उनखे 1.5 महीनो गुज़री वियो आहे। इन सॼी सूरत हाल में अकेले सर जेके आहिनि, वारस जेके आहिनि, तड़पंदा रहनि था, क़ुर पाक जो विर्द कनि था, राजूड़ी सूरत हाल कनि था। पर हिते पुलिस कंहिं बि क़िस्म जी, कहिड़ी बि पुलिस जी हद हुजे, पर हिकिड़ा माण्हू अगवा थिया आहिनि ऐं प्रॉपर भंग जे लाइ अगवा थिया आहिनि त उन्हनि खे जेको आहे बाज़ियाब कराइण लाइ किथे बि कंहिं बि क़िस्म जी पुलिस जी कख वारी वञी बीणो करण वारी बि कोशिशि नज़र नथी अचे, जंहिंजे करे इंतहाई जेका आहे सूरत हाल ख़राबु आहे। तव्हां ॿुधायो त कुझु ॾींहं अॻ में जेको आहे सो हिंगोर जा थाणी मां मौसूम ॿारड़ो अगवा थियो ऐं 4.25 महीननि खां पोइ हुनजी बाज़ियाबी अमल में आई। हुन लाइ मुज़ाहिरा एहतिजाज धरणा आया विया। पर हिते जेके 3 माण्हू अगवा थियल आहिनि, जॾहिं वायरल थियल आहिनि, तव्हां ॿुधायूं त हीअ जेको ठीकु आहे धाड़ेलनि ट्रेंड मटियो आहे अगवा जो कहिड़ो त औरताणी आवाज़ ते या ॿिए दौलाबे ते अगवा कनि था, पर उन्हनि जी समाजी जेके क़दर आहिनि, इख़लाक़ी क़दर जेके आहिनि, हिन वक़्तु जेके वीडियो वायरल जेकी तज़लील कई वञे, उहे ॾाढा हानिदार आहे। बिल्कुलु इहे अफ़सोसनाक आहिनि ख़ादम। सॼी दुनिया जे अंदरि इहे वायरल थी रहियूं आहिनि, जेकी तज़लील माण्हुनि सां कई वञे थी। गुलाम फरीद जी परगोर को बि नथो रहे, पुलिस वटि केस दाख़िल थियल आहिनि। हाणे इहे ईअं ॼणो जानवरनि वांगुरु माण्हू गुम थी विया आहिनि, उन्हनि जो को केस वग़ैरह बि किथे दाख़िल न थियो आहे ऐं उन्हनि जा वारस इंतहाई जेके आहिनि
ॾुखी ज़िंदगीअ में गुज़री लाज़मी ख़ादर जंहिंजा मासूम बचड़ा अगवा हुजनि, पिरिया अगवा हुजे, ॿिया माण्हू अगवा हुजनि, उन्हनि जे घर में रोज़ु राड़ो ई हूंदो, उहो कीअं उन्हनि जे घर में ख़ुशी हूंदी, मातम हूंदो, लाज़मी आहे। ग़ुलाम फ़रीद, तव्हां ॾे था अचूं त हिन वक़्तु जेको ऑपरेशन आहे, इहे बि इतला आहिनि त 2 SHO ज़ख़्मी थिया आहिनि, हिकिड़ो वाटड़ो शहीद थियो आहे। हिकु त इहो ऑपरेशन किथे पहुतो आहे, ऐं ॿी जेके मुख़्तलिफ़ दावाऊं कॾहिं SHO जे हवाले कयूं थी वञनि त गुल मोहम्मद महर बाज़ियाब थियो आहे, कॾहिं चवनि था न थियो आहे। तव्हांजी का ॻाल्हि ॿोल थी या तव्हां हुते रिपोर्टिंग कयो था त सूरत हाल कहिड़े तरफ़ वञे थी, या इहे कहिड़ा इतला आहिनि त हिन वक़्तु ताईं कचे में केतिरा माण्हू क़ैद आहिनि? असलम साहब महिरबानी। असलम साहब, मां तव्हांखे ॿुधाए थो वञा त 5 ॾींहं अॻु कंदकोट मां अगवा थियल नीगर फरहान सुमरो जी बाज़ियाबी लाइ SHO कश्मीर गुल मोहम्मद महर ऐं उनजो गनमैन आहे पुलिस एहलकार नबीदाद मंगी ऐं हिकु कंदकोट वासी आहे सरवर चाचड़, हू गड़ी तेगोर इलाइक़े में नीगर जी बाज़ियाबी लाइ विया हुआ त ॾुहारनि पारां SHO कश्मीर गुल मोहम्मद महर ऐं हिकु पुलिस एहलकार हिकु कंदकोट वासी खे याकमाल बणाए पुलिस खां भोंगो तलब कयो वियो। उन SHO कश्मीर जी कश्मीर ऐं हिकु पुलिस एहलकार हिकु कंदकोट वासी जी बाज़ियाबी लाइ कश्मीर पुलिस पारां गड़ी तेगेर इलाइक़े में ऑपरेशन जो सिलसिलो शुरू कयो वियो। अॼु गड़ी तेगेर इलाइक़े में ॾुहारनि ऐं पुलिस जे विच में मुक़ाबिलो थियो आहे। उन ऑपरेशन दौरान पुलिस मथां ॾुहारनि जो अटैक थियो आहे। ॾुहारनि जे अटैक में जेको उन्हनि फायरिंग कई आहे जदीद हथियारनि सां, रॉकेट लॉन्चरनि सां, उन जे करे 2 SHO सिकंदर चांडियो ऐं SHO अब्दुल हकीम जतोई ऐं ॿियो आहे पुलिस एहलकार, उहे ज़ख़्मी थिया आहिनि। जॾहिं त हिकु वाटड़ो आहे गुलबहार जतोई, हू शहीद थी वियो आहे। जॾहिं त SSP कश्मीर जो चवणु आहे त हिकु ॾुहारी बि मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश जेको आहे कश्मीर पुलिस पंहिंजी तहवील वठी छॾियो आहे। कश्मीर पुलिस जो SSP कश्मीर जी दावा आहे त हिन वक़्तु बि जीयलपुर जे गड़ी तेगोर इलाइक़े में कश्मीर पुलिस जो ऑपरेशन हलंदड़ आहे ऐं वॾो टाइम गुज़री वियो आहे कचेर इलाइक़े में कश्मीर पुलिस ऑपरेशन हलंदड़ आहे, पर उनजो हिन वक़्तु ताईं को बि खड़तेल न आहे निकितो, न ई कश्मीर पुलिस खे का वॾी कामयाबी मिली आहे। हिन वक़्तु बि कश्मीर ज़िले जा जेका मुग़वी आहिनि उहे ॾुहारनि वटि क़ैद आहिनि। 15 खां 20 ॾुहारी मुग़वी जेके आहिनि उहे ॾुहारनि वटि क़ैद आहिनि, जंहिंमें मासूम नीगर आहे, अब्दुल इहो मोहम्मद अज़ीम मेणिक ऐं फरहान सुमरो आहे, बख्शा प्रवासी आहे मुखी, जगदीश कुमार, जयदीप कुमार। उन समेत 15 जेके ॼणा आहिनि उहे हिन वक़्तु बि धाड़ेलनि जी क़ैद में आहिनि। उन्हनि जे जेके घरनि में आहे उहो रोज़ु राड़ो मतल आहे। उन्हनि जा जेका वारिस आहिनि उहे क़ुर पाक खयूं ऐं दर दर ते जेको आहे त उहो पढ़ो ॾियनि पिया त असांजे माण्हुनि खे बाज़ियाब कयो वञे। ऐं उहे जेका बि माण्हू आहिनि इहे ग़रीब कारोबारी तबिके सां मिसकिन आहिनि, उहे ताज़ो जेको आहे गुज़र सफ़र करे पंहिंजे बचनि जो जेको आहे पेट पालींदा हुआ। हिन वक़्तु उन जे घरनि में जेको आहे रोज़ु राड़ो मतल आहे। SHO कश्मीर ऐं पुलिस एहलकार नबीदाद मंगी ऐं हिकु कंदकोट वासी, उहो बि हिन वक़्तु ॾुहारनि जी क़ैद में आहे। कश्मीर पुलिस पारां ऑपरेशन जी दावा कई पई वञे, हिन वक़्तु ताईं को बि कश्मीर पुलिस खे कामयाबी कान मिली आहे। बिल्कुलु गुलाम फ़रीद, पुलिस खे कामयाबी न मिली आहे, नज़र बि न पई अचे पुलिस जी कामयाबी। बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब, माफ़ कजो, मूं तव्हांखे इन जे करे आख़िर में पे कमेंट तव्हां खां वठो त जीअं तव्हां सूरत हाल रिपोर्टर, सीनियर रिपोर्टर्स आहिनि असांजा, त उन्हनि जी जेकी ग्राउंड रियलिटीज़ आहिनि तव्हां उहे ॿुधी सघो। कीअं था ॾिसो तव्हां हिन जदीद दौर में सिंध जी इहा सूरत हाल, कचो हुजे, उते इन क़िस्म जा माण्हू अगवा करे उते पहुचनि था, उन खां भत्तो डील कई वञे थी, कानून कीअं थो इन ते ॾिसे ऐं कीअं अमल करणु घुरिजे? थैंक यू सो मच असलम साहब। हाणे अर्ज़ु इहो आहे त जेके इहे असीं एस्पेक्ट्स ॿुधूं था रिपोर्टर्स जे थ्रू या बाक़ी सोशल मीडिया या न्यूज़ जे तरफ़ां, त इहा इंसान सोज़ आहे। ऐं हिकिड़ो ईअं खणी लफ़्ज़ चइजे त इंडस सिविलाइज़ेशन जे मथां हिकु दॿो आहे। ऐं इन जो जेकॾहिं असीं वञूं था पस मंज़र में त
अव्हांखे यादि हूंदो त ज़िया जे दौर में इन शइ जी शुरूआत थी थिए ऐं जेके अर्बन पॉलिटिक्स हुई उते हिननि जेको मिलिटेंट विंग्स जेको आहे सो जो बुनियादु रखियो ऐं जेकी असांजी रूरल सिंध हुई उते वॾेरा शाही ऐं वॾेरा शाही खे जेको आहे सो हथी वठाइण जे लाइ इन्हनि धाड़ेल कल्चर जो जेको आहे बुनियादु विधो ताकी जेकी सियासी नशोनुमा आहे ऐं सियासी शऊर आहे उहो सबोताज थी सघे। हाणे चवण जो मक़सदु त हिन वक़्तु इहा जिदत जंहिं तरीक़े सां वधंदी थी वञे इहा हिकु कॉन्सेप्ट थो अचे त स्टेट विदिन स्टेट वारो हिकिड़ो कॉन्सेप्ट थो पियो अचे जेको रियासत ऐं रियासती रिट जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे ऐं बदकिस्मती चइजे त इन जे पोयां छा मक़ासिद आहिनि छो हिन जेसिताईं असीं उन ते न ॻाल्हाईंदासीं तेसिताईं इन जे हल ते न वेंदासीं। हाणे इहो धाड़ेल कल्चर जेको ज़िया जे दौर में शुरू थियो हाणे उहो वधंदो वधंदो हाणे हिकिड़ी इंडस्ट्री थी वियो आहे। इंडस्ट्री जो जेकी थी वई आहे उन में हुननि जा जेके फ़ाइदा छा आहिनि उहे फ़ाइदा इहे आहिनि त माण्हुनि खे अॻुवा कयो तावान वसूल कयो ऐं प्लस में उन खां अलावा ॿी इहा शइ त उते जेके बि कुदरती वसाइल आहिनि या सरकारी ज़मीनूं आहिनि उन्हनि ते कब्ज़ा करे उन मां बेनिफिशरी थियो ऐं टियों इहो आहे त पॉलिटिकल ऐं इन्फ्लुएंशियल जेको आहे सो जेकी पोज़ीशन आहे उनखे मज़बूत कयो वञे। हाणे जीअं जान मोहम्मद साहब चयो त हितां जा जेके रिप्रेज़ेंटेटर्स आहिनि या नुमाइंदा आहिनि उहे ख़ामोश छो आहिनि वजह छा आहे हिकु सुवालु आहे जेकॾहिं उहे असेंबलियुनि में बि आहिनि उहे एग्ज़ेक्टिव पोस्टनि सां बि इन्फ्लुएंस रखनि था त पोइ उहे उन्हनि खे जेको आहे एप्रिशिएट छो था कनि त हीअ शइ ख़तमु हुअणु खपे ऐं उन्हनि जी ख़ामोशी इहा शइ थी करे त किथे न किथे इन्हनि जेके सरदार आहिनि वॾेरा आहिनि या अमीर आहिनि जेके उतां जा रिप्रेज़ेंटेटर्स आहिनि उन्हनि जी किथे इहा पॉलिटिकल इन्वॉल्वेशन सां गॾु इहा जेको आहे सो माफ़िया सां इन्वॉल्वेशन बि त न आहे छो जो जेकॾहिं सियासी फ़ाइदा हुननि खे हासिलु करणा आहिनि या हुननि खे ॿिए सरदार या ॿिए कंहिं मीर ते सबक़त हासिलु करणी आहे या बिरादरी सिस्टम में हुननि खे जेकॾहिं को इन्फ्लुएंस पैदा करणो त पोइ इन्हनि हथकंडनि जो सहारो छो था वठनि ऐं रियासत उन शइ ते ख़ामोश छो आहे ऐं जेकॾहिं ॾिठो वञे थो त इन जा ॿिया एस्पेक्ट इहे बि अचनि था त हिकु पॉलिटिकल एस्पेक्ट बि आहे त हाणे उतां इलेक्शन खटण जे लाइ शायदि इहो ई इम्प्रेशन आहे त जेको ॾिंगो ॾाढो बदमाश ज़ोरावर हूंदो ज़ालिम हूंदो उहो ई जेको आहे सो शायदि हिन एरिया मां खटींदो ऐं ॿियो त जेकी हिते असां वटि जेकी सियासी नशोनुमा न थी आहे ऐं जंहिं सियासी नशोनुमा न थियण जो मक़सदु इहो आहे त कॉमन पर्सन जेको आहे उनखे पॉलिटिकल सिस्टम में एक्सेस न आहे नस्ल दर नस्ल वॾेरो जेको आहे जानशीन थो थिए पंहिंजे जेको आहे सो पंहिंजे वॾेरे जो सियासी निज़ाम में या ॿिए कंहिं बि निज़ाम में उहो पोइ छा थो करे त उहो पहिरीं कोशिशि थो रखे त अवाम जे ज़रिए मां या अवामी ताक़त या पॉलिटिकल जेकी नर्सरी आहे उन जे थ्रू आउं आयो न आहियां लिहाज़ा इन ॾाढे ज़ोर ते आयो आहियां इन शइ खे करणु थो चाहियां ऐं उहो उन जे हिसाब ते उनखे एप्रिशिएट थो करे। रियासत जेकी आहे उहा आइन ऐं कानून जे तहत माउ हूंदी आहे हिते ॿार हिते औरत हिते मासूम हिते हर माण्हू जेकॾहिं मज़लूम थो थिए उन्हनि जी तज़लील थी थिए ऐं ठीकु आहे जेकॾहिं तव्हां अॻुवा कयो था ठीकु आहे पर ॻाल्हि इहा त तज़लील ऐं इंसानी सोच अमल करणु इहा जेको आहे रियासत जे मथां हिकु जेको आहे सो दाग़ आहे हुकूमत जे तरफ़ां इहो दाग़ आहे उन ते हुकूमत जी ख़ामोशी जेकी आहे उहा ग़ैर आइनी आहे ऐं मूंखे त इहो अफ़सोस थो थिए त असांजे अदालती निज़ाम में जिते हर ॻाल्हि ते तव्हां सोमोटो जुरिसडिक्शन अप्लाए था कयो असां वटि इहे एॾा इंसानियत सोज़ एॾा ज़ालिमाना कारवायूं थियूं थियनि पियूं माण्हुनि जा ख़ानदान तबाह था पिया थियनि इंसानी ज़िंदगी मिज़रेबल थी वई आहे उन ते कंहिं क़िस्म जो अदालती सोमोटो नथो अचे ऐं जेकी हीअ हुकूमत आहे ऐं जेकी तमामु मामलनि ते जेकी सियासी पॉइंटिंग स्कोर वारा इशूज़ आहिनि उन्हनि ते त अॻु भराइनि त अहिड़े इंसानियत वारे या अहिड़े बदमुनी वारी सूरत हाल ते छो ख़ामोश आहे जेकॾहिं 3 ऑफिसर आहिनि बि त उहे 3 ऑफिसर इंडिविजुअल कैपेसिटी में इन्हनि ज़िलनि मां अमन अमान जी सूरत हाल नथा कनि ऐं हुकूमत छा आहे मुंहिंजो ख़्यालु आहे यरगमाल थियल आहे छो जो उन ई इलाइक़नि में उन ई एरिया में उन जा पंहिंजा नुमाइंदा आहिनि जेके उहे असेंबली जो हिसो बि आहिनि हुकूमत जो हिसो बि आहिनि जॾहिं पोइ हुकूमत में वेहनि था ऐं रिट ऑफ स्टेट जो सुवाल थो थिए त रिट ऑफ स्टेट हमेशह हुकुमरान ई एग्ज़ीक्यूट कराईंदो पोइ उहे हुकूमत में वेठा आहिनि ऐं हुकूमती पॉलिसियुनि जो हिसो आहिनि जंहिंजे करे का बि अहिड़े क़िस्म जी अमली तौर ते कावश कान थी थिए कोशिशि कनि थी थिए जंहिंजे करे इहो नासूर ख़तमु थी सघे। बिल्कुलु ज़मीर साहब तव्हां सही था चओ अमली तौर ते
का कोशिश नथी थिए। जानवर ज़मीर साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हो। हिकु त मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि त तेगो ख़ान तेगाणीअ जी खे अल्टीमेटम ॾिनो वियो उनजी गिरफ़्तारीअ जी, उन जा सबब कहिड़ा आहिनि? हिकिड़ो इहो पासो, ऐं इन खां ॿियो पासो जेको घोटकीअ वारो तरफ़ वञूं था, अॼु मासूम भाउ भेण उन्हनि खे क़तलु कयो वियो। उन खां कुझु ॾींहं अॻु में मासूम 10 सालनि जी बुशरा सावंत, ॿिया बि क़तलु थियनि था। त छो भला पुलिस जो रोल किथे नज़र नथो अचे? ॾिसो, तेगो ख़ान तेगाणी जे तव्हां ॾिसंदव त 2-3 साल पहिरियां बि गिरफ़्तार कयो वियो हो ऐं 2-3 महीना हू रेंजर्स जी तहवील में हो। उन खां पोइ वरी ताज़ो तव्हां ॾिठो त उनखे पुलिस बि गिरफ़्तार कयो हाणे साल ॾेढ पहिरियां। जॾहिं जॾहिं वाक़िया वधंदा आहिनि गढ़ी तेगो में, पुलिस कचे जे अंदरि त वॾे स्केल ते कार्रवाई करण में हिन वक़्त ताईं कामयाबु न वई आहे। अलबत्ता कुझु धाड़ियल पुलिस मुक़ाबले में मुआ आहिनि, पर अञा बि हिकिड़ो वॾो तादाद आहे। पोइ जॾहिं बि वॾा वाक़िया थियनि था, अगवाऊं थियनि थियूं, त पोइ तेगो ख़ान तेगाणी जो नालो जेको आहे अची थो वञे त बाबा इनखे गिरफ़्तार करणो आहे। हालांकि हू पाण चवंदो रहियो आहे त भली फ़ौज ऑपरेशन करे, केरु बि करे, असां हुन सां गॾु आहियूं, पर ज़ाहिर हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे, हुनखे लॻे ईंदो त हुनखे प्रेशर खे रिलीज़ करण जे लाइ इहो हिकिड़ो कॾहिं कॾहिं पुलिस पतो उछलाईंदी आहे तेगो ख़ान वारो, जंहिंमां को अहिड़ो को वॾो फ़ाइदो पुलिस खे थींदो कोन्हे। अगरि थिए आहे त SHO कश्मीर ऐं हुन सां गॾु ॿिया जेके माण्हू अगवा थियल आहिनि उहे मोटी अचनि हा। SSP चयो त असां गिरफ़्तार कंदासीं तेगो ख़ान, वरी ख़बर आई त उहो निकिरी वियो आहे। बहरहाल इहे मामला काफ़ी अरसे खां वठी हलंदा रहिया आहिनि, पर इन जो इहो को मसइले जो हल न आहे। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदव न त तव्हांखे कंदकोट मां हिकिड़ो मासूम नीगर जयदीप ऐं हुनजो चाचो, ॿई ॼणा जगदेश जेके अचनि पिया बडाणी जो मुखी, उहे अगवा थियल बाज़ियाब न थिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं गुडू वांदा अस्पताल जो MS अगवा थी वियो। उन खां अॻु घोटकी में तव्हां ॾिठा त 2 मासूम गुज़िरियल ॾींहुं गुम थी विया, सलमान ऐं हुनजी नंढड़ी भेण, उन्हनि जा अॼु लाश मिलिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस जूं शहादतूं थियूं आहिनि। शिकारपुर में काफ़ी माण्हू हिन हवाले सां तव्हां ॾिठा त अगवा थिया। खैरपुर मां अली ॾिनो जुड़े जो जेको पोरियत डार्शन ड्राइवर अगवा थियो, जंहिंजी तज़लील थी। सखर मां अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहिया आहिनि। सखर जी सब्जी मंडी मां 50 लख रुपए जो ट्रेनी धाड़ो लॻो, वरी अॼु 30 लखनि जो लॻो। धाड़ा अलॻि था लॻनि, अगवाऊं अलॻि थियनि पियूं। जटाबाद में तव्हां ॾिठो त 6 अहलकार शहीद थिया, उन में मुलविस 3 ॾोहारी बि मारिजी विया आहिनि। अहलकारनि जी शहादत जो वॾो वाक़ियो पेश आयो। गुज़िरियल साल ॾेढ जे अंदरि 30 अहलकार शहीद थिया। DSP SHO रैंक जा अफ़सर बि शामिल आहिनि। पुलिस कोशिशूं करे थी, विढ़े थी, शहादतूं माणे थी, ॾोहारी बि काफ़ी मुक़ाबलनि में मारिजी विया आहिनि। पर अकेले पुलिस हालात एॾा ख़राब थिया आहिनि, 10-20 सालनि खां वठी कंप्रोमाइज़ पुलिसिंग थींदी रही आहे शिकारपुर कश्मीर। तंहिं करे हिन वक़्तु ख़राब हालतुनि खे अकेले सिर्फ़ पुलिस मूं ॾे इहो ॾाढो ॾुखियो आहे। पुलिस खे बाक़ी फोर्सिस हैवी वेपन्स जी ज़रूरत हूंदी, हुकूमत जे बैकअप जी ज़रूरत वधीक हूंदी, जेका घटि नज़र अचे थी। सिर्फ़ु तव्हां चङा पुलिस ऑफिसर लॻाए ॾियो ऐं उन्हनि खे ॾियो कुझु बि न सहूलियतूं, त उहे छा करे सघंदा? उहे पंहिंजे वित्त वज़न वार कोशिशि कनि था पिया। उन्हनि तरीक़े सां 2-3 सालनि खां लॻी थो कोशिशूं कयूं हुजे, हुजे या ॿिया, पर उन्हनि जूं जेके कोशिशूं उन्हनि कम ॼण त थोरो अञा वधीक नज़र थो अचे, छाकाणि त हालात ॾाढा ख़राब आहिनि। ॿार, पुलिस जा अहलकार, औरतूं, ॿुढा, सभु जेको अचे थो ग़रीब, कंहिंखे को रिआयत न आहे। अगवा वीडियो ठाहे भुॻियो, तबलीग, रेप करणु, ज़्यादती करणु, मुछूं वार पूरणु, अहिड़े क़िस्म जूं। इवन SSP DIG की वीडियो भरे घाई ॾियणु, रट खे चैलेंज करणु, इहा सूरत हाल जुड़ियल आहे। ऐं उन सूरत हाल में हिते त सिर्फ़ु मीटिंगूं बिल्कुलु जामन साहब तव्हां ठीकु था चओ, बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ त पुलिस खे चइजे ऑपरेशन करे, पर पुलिस खे जदीद हथियार न हुजनि ऐं पुलिस अकेली न। तव्हां ठीकु था चओ त इन सां गॾु मुख़्तलिफ़ फोर्सिस बि हुजनि, वॾो ऑपरेशन कनि। वॾी महिरबानी जानवन साहब तव्हांजी, ज़मीर हुसैन साहब तव्हांजी वॾी महिरबानी, गुलाम फरीद ख़ादिम तव्हां सभिनी जी महिरबानी।
नाज़िम अहम सवाल आहिनि सॼी दुनिया जे अंदरि सॼे मुल्क जे अंदरि हिकु सवाल पैदा थिया रहिया आहिनि त सिंध मां माण्हू अॻुवा थियनि था, डील थिए थी, माण्हुनि जे वीडियोज़ जारी थियनि था, भतो वठनि था, पैसा वठी रहिया आहिनि, भुंग वठी रहिया आहिनि। उन समूरी सूरत हाल में पुलिस अगरि अॻियां वधे बि थी, एहलकार शहीद बि थियनि था, ज़ख़्मी बि थियनि था, राजूनी लाइ वञनि था, अॻुवा बि थियनि था, इन समूरी सूरत हाल में वॾे ऑपरेशन जी ज़रूरत आहे। न फ़क़ति अकेली पुलिस पर उन सां गॾु ॿिया इदारा गॾियल तौर ते ऑपरेशन जी ज़रूरत आहे त जीअं सिंध जे मथां जेको धॿो आहे, दाग़ आहे धाड़ियल कल्चर जो, उन जो ख़ात्मो अचे। सवें जेके माण्हू हिन वक़्तु क़ैद आहिनि जंहिंजी तज़लील कई थी वञे, मासूम ॿार हुजनि, औरतूं हुजनि, पीर सन हुजनि, एतिरी शर्मनाक ॻाल्हि आहे जो औरतुनि खे वठी हुते क़ैद कयो थो वञे, उन सां ज़्यादतियूं कयूं थी वञनि। इन सूरत हाल में वॾे ऑपरेशन जी ज़रूरत आहे। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला वाहे।